साहब साहब असां घर के बाहर लॻिया साहब साहब असां घर के बाहर लॻिया साहब हैं बाहर लॻिया उतड़े अरे बाबा हे बाहि विसाइण जी नाहे गुलनि खे पाणी ॾियण जे लाइ गाॾी आहे की न दिमाग़ ख़राब अथव साहब छा? मां पीवाई गया पानी हवा अरे बाबा रोड ते पाणी हारींदी आहे गुलनि जे लाइ पाणी ॾिए को बाहि विसाइण लाइ थोरी आहे ॼट फाठा हणे अची थोरे साहब सिर्फ बाहर विसाइणी आहे उतड़े क्या थी गई क्या अरे बाबा वञ के ॿिए कंहिंजे नेड़ में लॻो नी छा गुलनि जे लाइ पाणी था ॾियो रस्ता रोड साफ़ था कयूं असांजी की न नौकिरी वञाई तूं वञ जान छॾ असांजी यार अजीब माण्हू आहे यार चरिया लॻी वई छा कीअं थो बीहारे वञ बाबा ॿिए कंहिंजे नेड़ में लॻो नी ओ साहब अल्लाह के मुझे बाहर लॻिया हुते बाहर विसाइणी तूं मुंहिंजे कढ पइजी वियो खुदा को बाहर लॻिया हुते बाहर मुझे चङो हेॾे आ हेॾे आ हाणे ॿुध किलो खन अंब ॿुध किलो खन चांवर साहब और घर सड़ी राख थी वेंदो ॿुध त सही न ख़बर कर न जेसीं ताईं घर सड़ी बीहे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध न हां जो सजणो है घर खे बाहि लॻी त बीहे न तूं चांवर किलो वठी आ किलो अंबनि जो वठी आ तेल बेल वठी आ वञ साहब मुके पादरण ना करा रहा घर जो जुगाड़ त थिए न पटको ने अरे पटको मुंहिंजो पटको मूंखे ई मेड़ दे साहब अरे हल साहब अल्लाह आगे बोले मुझे अरे साहब चरिया थी साहब आओ छा पटको बजा मुझे ओडे मारी ना सपा शुरू करना मुझे अरे बाबा जैसे होने लगी तो भी है ना बाहर तो लगी भी है ना साहब अल्लाह आगे बोले मुझे जानो बाय मारे सपा बाय विसारे मुके अरे वहाँ गाड़ी बी हुंदी आ ये गाड़ी बी आ अरे साहब या म पाणे रीठी ई हाई गाड़ी अरे या गाड़ी जो रंग ॾिठो हूंदई ये बे रंग जी गाड़ी आ रे रंग सागो या गाड़ी बी आ साहब अल्लाह आगे मने मुझे बाय विसारे अरे उहा गाड़ी बी आ पानी है पानी उहा हिनरा बाय वधंदी आ चूतिया दे हिकड़े तुझो घर के बाय लगी ने मेरी बे खे में लगाए छड़ी उहा गाड़ी आ वञ पवाई तो वञ जान छॾ बड़ा बेवकूफ है वड़ा जट भाई जट फट बंद होगा दोस्तों अगर तव्हांखे ई वीडियो असांजो पसंद आयो आहे त असांजे चैनल सिंधी फाइन आर्ट खे सब्सक्राइब कयो ऐं हिन वीडियो खे शेयर कयो ऐं महिरबानी करे लाइक कयो वॾी महिरबानी दोस्तों।